वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो सचवा समाचार। ॻोठ बंबो ख़ान चांडियो में रईस ग़ुलाम रसूल ख़ान चांडियो पारां सचवा जे मरकज़ी नई चूंडिजी आयल बाडीअ खे आजाणो ॾिनो वियो। उन आजाणे में सचवा जो मरकज़ी चेयरमैन ग़ुलाम अकबर सारंग चांडियो, सीनियर वाइस चेयरमैन मौलवी मोहम्मद कासिम चांडियो, सेक्रेटरी जनरल अब्दुल मलक चांडियो, नायब सदर एजाज़ चांडियो, जॉइंट सेक्रेटरी तालिब हुसैन चांडियो, प्रेस सेक्रेटरी मरकज़ी प्रेस सेक्रेटरी कादिर बख्श चांडियो समेत सचवा जे मरकज़ी ऐं ज़िले जे अॻुवाणनि भरपूर नमूने सां शिरकत कई। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ॻोठ बंबो ख़ान चांडियो में रईस ग़ुलाम रसूल ख़ान चांडियो पारां सचवा जी नई चूंडिजी आयल बाडीअ खे आजाणो ॾिनो वियो।